सिंध के मरकजी सदर साईं गुलाम रसूल बार साहब के तबाका खिताब दे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम मोहतरम साईं इंतजार हुसैन शलगरी साहब, काबिल एहतराम मुझे प्यारो भाउ गाजी खान जमाली साहब, ज़िले नौशहर फिरोज जो सदर पीर मुज़फ़्फ़र हुसैन साहब, उन ज़िले से ताल्लुक़ रखंदड़ तमाम सुलझनों हमेशा चेहरे ते मुल्क रखंदड़ सैयद नज़ीर हुसैन शाह साहब ऐं तमाम असांजो मेहरबान रहंदड़ हाजी मोहम्मद अशरफ बिरोई साहब, इन स्टेज ते वेठल तमाम ऑफिसर साहबान ऐं असांजो प्यारो भाउ इन स्टेज जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदड़ मीर मोहम्मद रिंद साहब ऐं हिन महफ़िल जो मोर मोहतरम नादर हुसैन मुगेरी साहब ऐं असांजो प्यारो भाउ मोहतरम अरबाब अली परियार साहब ऐं सकरन ज़िले नवाबशाह सां ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद साथियो दोस्तो, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां और निहायत तव्हांजो थोरो टाइम वठंदुसि, इलाही टाइम थी वियो आहे ऐं चंद लफ़्ज़ साईं मुगेरी साहब जे शान में ॻाल्हाईंदुसि। साईं इंतज़ार साहब चयो त ॿ दफ़ा जेको आहे सो मूंखे जेको आहे सो नॉमिनेट सिंध जे सदारत वाले सां डिस्ट्रिक्ट नवाबशाह मुंतखब कयो, नॉमिनेट कयो, पर आउं तव्हांखे ॿुधायां थो अॼु तव्हांजे साम्हूं जेको आहे मरकज़ी सदर तौरु बीठो आहियां त मां नाचीज़ खे बि ज़िले शहीद बेनज़ीराबाद सिंध जे लाइ सदारत नामज़द कयो, उहो असांजो पेटियल जो सरवान मोहतरम सालिम खान ज़रदारी जी बैठक ते। हिन ज़िले खे ऐं हिन तालुके खे ॿिनि शख़्सियतनि जे नालनि सां सुञाणींदो आहियां। सभ खां पहिरियां तालुके सकरन में जेकॾहिं सुञाणप हुई या नालो हुयो या उन सां असांजी हिकिड़ी रग़बत मोहबत रही आहे त उहो मोहतरम मोहम्मद अरबाब परियार साहब। असां जेकॾहिं को असांखां पुछा कंदो हुयो त बाबा नवाबशाह में सकरन तव्हांजो वासेदार त हिकिड़ो ई माण्हू हूंदो आहे, मोहम्मद अरबाब परियार साहब। ऐं उन खां पोइ ॿियो तालुक़ु बणियो मुंहिंजो ख़ासि करे मोहम्मद सालिम ज़रदारी साहब। हक़ीक़त में त हिन ज़िले जूं हिन तालुके जो मुंहिंजे मथां अनेक महिरबानियूं आहिनि ऐं निहायत उन हवाले सां हिन तालुके जे दोस्तनि जो, ज़िले जे दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। दोस्तो, जंहिं जॻह ते साईं मीरमन साहब जहिड़ो स्टेज सेक्रेटरी हुजे ऐं आनर जेको आहे सो नादर हुसैन लगारी साहब जो हुजे त पोइ आउं सम्झां थो त हुनजे शान में, हुनजे मान में हुनखे अलविदा करण लाइ पाण सही माना जेको आहे किल्पिंग कयूं थारियुनि जी, त सही माना में ख़बर पए त असां जेको नादर हुसैन मोहबत कयूं था। बरहाली ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं को दोस्त असांजे एजुकेशन जे अंदरि उस्ताद रिटायर थिए थो ऐं असां उस्तादनि जी ही रीत आहे, मां सम्झां थो कंहिं बि इदारे में, कंहिं बि तंज़ीम में हेॾो वॾो प्रोग्राम सवाइ उस्तादनि जे किथे बि कोन थींदो आहे, इहो उस्तादनि जो ई थींदो आहे। त एॾो हुनखे आनर ॾिनो थो वञे। यकीनन उन मुगेरी साहब जो बि हिन उस्तादनि लाइ, हिन दोस्तनि लाइ, हिन तंज़ीम लाइ काविशूं आहिनि, ख़िदमतूं आहिनि, महिनत आहे, जंहिंजो सिलो अॼु तव्हां जेको आहे पंहिंजे तारियुनि जे गूंज में तोहफ़नि सां हुनखे जेको आहे सो ॾेई रहिया आहिनि। ऐं असांखे उमेद आहे त हमेशह मुगेरी साहब बि हिननि दोस्तनि सां हर ॾुखे सुखे वक़्त में सलाह मसलत में रहंदो, ॾुखे सुखे वक़्त में सॾ ज़रूरु ॾींदो। दोस्तो, अरबाब साईं चई वियो
त तंज़ीम में कुछ मठार थी वई हुई। ही कुदरती फितरी अमल है त जॾहिं को भी शख्स जेकॾहिं खुद शख्सियत लाइ स्ट्रगल कंदो, जिदोजहद कंदो, ऐं सम्झां थो उन में एतिरी जान नथी पइजी सघे जेकॾहिं को मजमूई मफ़ादनि लाइ मजमूई जदोजहद कंदो त उन जो रिज़ल्ट अवां ॾिठो आहे त अलाइन जे सूरत में तव्हां सभिनि दोस्तनि खे कीअं मिलियो आहे। तव्हां दोस्तनि जे दुआउनि सां पेटियल में असीं जेका भी जिदोजहद कई आहे उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर या तंज़ीम खे बचाइण ख़ातिर या तंज़ीम खे ट्रैक ॾियारण ख़ातिर तव्हां वटि जेके भी सीनियर दोस्त आहिनि उनखे ख़बर आहे, जेके वर्किंग कमेटीअ जा मेंबर आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त असीं पाण खे केतिरो हेठि करे बि तंज़ीम खे मज़बूत करण जी कोशिशि कईसीं, उस्तादनि जे मसइलनि खे उजागर करण जी कोशिशि कईसीं। त वक़्तु अहिड़ो अची वियो जो कुछ अंसर, कुछ शख्सियतूं हुननि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ खुद सनाई जी ज़रूरत हुई, खुद कंहिं मनसब ते अचण जी ज़रूरत हुई, जंहिंजे करे आम उस्तादनि जो जनरली मफ़ाद खे जेको आहे दोस्तनि हिकिड़ी साइड ते पासीरो करे रखराए।